कराची में ख़बर आवाज़ से शेयर कंदासीं। सिंध रेंजर्स पारां सिस्टम में स्मगलिंग माफिया खिलाफ क्रैकडाउन जो फ़ैसिलो कयो पियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया कराची मां इख़्तियारनि तरफ़ां रेंजर्स के क्रैकडाउन लाइ ख़ासि हुकुम जारी कयो पियो। रेंजर्स पारां कचे में धाड़ीलनि खिलाफ ऑपरेशन कयो वेंदो। गैर कानूनी तौर रहंदड़ अफ़गाननि खिलाफ ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो पियो। सिंध रेंजर्स पारां ऑपरेशन लाइ हिकमत अमली तैयार कई वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया कराची मां सिंध रेंजर्स पारां सिस्टम में स्मगलिंग माफिया खिलाफ क्रैकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इख्तियारनि तरफ़ां रेंजर्स के क्रैकडाउन लाइ ख़ासि हुकुम जारी कया विया आहिनि। रेंजर्स पारां कचे में धाड़ेलनि खिलाफ ऑपरेशन कयो वेंदो। गैर कानूनी तौर रहंदड़ अफ़गाननि खिलाफ ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं त सिंध रेंजर्स पारां ऑपरेशन लाइ हिकमत अमली तैयार कई वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया कराची मां सिंध रेंजर्स पारां सिस्टम में स्मगलिंग माफिया खिलाफ क्रैकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इख्तियारनि तरफ़ां रेंजर्स के क्रैकडाउन लाइ ख़ासि हुकुम जारी कया विया। अवां खे आगाह कयूं पिया रेंजर्स पारां कचे में धाड़ेलनि खिलाफ ऑपरेशन कयो वेंदो। गैर कानूनी तौर रहंदड़ अफ़गाननि खिलाफ ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध रेंजर्स पारां ऑपरेशन लाइ हिकमत अमली तैयार कई वई आहे। अवां खे कराची मां ख़बर ॾियूं पिया सिंध रेंजर्स पारां सिस्टम में स्मगलिंग माफिया खिलाफ क्रैकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इख्तियारनि तरफ़ां रेंजर्स के क्रैकडाउन लाइ ख़ासि हुकुम जारी कया विया आहिनि। रेंजर्स पारां कचे में धाड़ेलनि खिलाफ ऑपरेशन कयो वेंदो। गैर कानूनी तौर रहंदड़ अफ़गाननि खिलाफ ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध रेंजर्स पारां ऑपरेशन लाइ हिकमत अमली तैयार कई वई आहे। तफ़सीलात कंदासीं कराची मां इसाक सरकी खां। जी इसाक, छा अपडेट्स आहिनि? बिल्कुल ॾिसो, सिंध रेंजर्स पारां जेको आहे हाइड्रेंट माफिया ऐं जेको आहे सिस्टम माफिया स्मगलिंग जे ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई जो जेको आगाज़ करे छॾियो आहे, जंहिंमें सिंध रेंजर्स पारां जेकी मज़बूत माफिया आहे उनजे ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई क्रैकडाउन जो फ़ैसिलो कयो आहे। जॾहिं त जेको आहे इन हवाले सां रेंजर्स पारां जेको आहे ख़ुसूसी जेके इक़ामातनि उहे जारी कया आहिनि। जॾहिं त गैर कानूनी अॻवानी माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी ऐं कचे में जेको डाकू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु कराची में जेको स्ट्रीट क्राइम आहे उनजे ख़िलाफ़ बि हिकमत अमली तैयार कई वई आहे। उन सां गॾोगॾु ज़मीननि ते कब्ज़नि में मुलविस जेके माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेकी लिस्ट आहे उहा बि तैयार कई वई आहे। जॾहिं त गैर कानूनी हाइड्रेंट हलाइण वारो माण्हुनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी ऐं जेके कराची में अचण ऐं वञण वारा मेन रस्ता आहिनि सुपराईवे समेत जेके ॿिया आहिनि उन्हनि खे रुकावटूं लॻाए बंदि कयो वेंदो। जॾहिं त जेके गैर कानूनी माण्हू हिते रहियल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। जॾहिं त वॾे अंग में जेके आवाम जूं शिकायतूं आहिनि उन्हनि खां पोइ जेको आहे सिंध रेंजर्स इहो फ़ैसिलो कयो आहे। जॾहिं त सिंध रेंजर्स पारां जेको आहे मज़बूत हिकमत अमली सां जेकी तयारी आहे उहा कई वई आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ जेको कार्रवाई जो आगाज़ आहे उहा सिंध रेंजर्स पारां शुरू कयो वेंदो। जी ठीकु आहे, महिरबानी इसाक आगाह करण लाइ।